दिल में तू, दिल में तू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजी तारीफ़ कमाल आहे, तूं मूंखे सुञाणी नथी ऐं रिश्ता कीअं थी करीं? सॉरी, मुंहिंजी तव्हां सां कॾहिं मुलाक़ात थी आहे? अजीब इतफ़ाक़ आहे। बहरहाल मुंहिंजो नालो मुमताज़ आहे ऐं मां सेठ करीम ख़ान जी भेण आहियां। ओ, अदा करीम ख़ान जी भेण आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, भली करे आयो। हलो बिहु, हलो वेह। मां त वेहां थी, पर तव्हां वञो। मूंखे तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। तव्हां ॾे वेंदो त सही। इन जाइ ते त मुंहिंजो प्यार वेहंदो हुयो, जंहिंजे आसरे आउं जीअंदो हुयुसि। हर सवा सां यादि तुंहिंजी थी अचे। ख़बर नाहे मूं में तूं आहे या तो में मुंहिंजो साह। बस मां ईअं थो महसूस कयां त मुंहिंजे लाइ सभु कुझु तूं आहीं। मुंहिंजो वजूद, मुंहिंजो रूह, मुंहिंजो वेसाब, बस मुंहिंजी दिलि में तूं ई तूं आहीं। अमीर, अॼु तूं इन जॻह ते आयो आहीं जिते मूंखे दिलि सुकून मिलंदो आहे। तूं सच चवंदी हुई त हिते दिली सुकून मिलंदो आहे। हूअं बि इंसान खे चवंदा आहिनि त अकेलाईअ में दिली सुकून मिलंदो आहे। मां तोसां हिते गॾु ईंदो हुयुसि ऐं तोखे चवंदो हुयुसि त मां बोर थो थियां, पर हिते रूहानी सुकून थो मिले। रो राज़ी त सभु राज़ी। अमीन, तूं सही पियो चईं। सचे इंसान खे अकेलाईअ में ई ख़बर पवंदी आहे त केरु पंहिंजो आहे ऐं केरु परायो। अॼु तूं मूंखे हिकिलो ऐं परेशान थो लॻी।
मूंखे ख़बर न आहे त कहिड़ी मजबूरीअ तहत तो इहो रिश्तो कयो आहे। अथी मजबूरी छा जी? असां त ख़ुशी सां इहो रिश्तो कयो आहे। सकिया जहिड़ी छोकिरीअ खे पंहिंजी नुंहुं बणायो आहे। सखिया छा मतिलब? छा ॿुधायां, तूं का हाणे अणपढ़ियल ऐं जाइल औरत त आहीं कान जो कुझु सम्झी न। रिश्ता ऐं नाता सोची सम्झी कबा आहिनि, रिश्ता अखियूं बंदि करे न कबा आहिनि। ज़किया जे एतिरी बहितर छोकिरी हुजे हा त मुंहिंजो पुटु हुन खां शादीअ खां इनकार न करे। छो? आख़िर ज़किया में ख़राबी कहिड़ी हुई जो तुंहिंजे पुटु हुन सां शादी करण ते इनकार करे छॾियो? इहो त मालूम तॾहिं तोखे थींदो जॾहिं ज़किया कुंवार बणिजी तुंहिंजे घर में क़दम रखंदी। ॾिस, मां तोखे रिश्ते खां मना कोन थी करियां, पर एतिरो ज़रूरु सोचजांइ त किथे तूं ग़लती त न करे रही आहीं। मूंखे सोचण जी का बि ज़रूरत कोन्हे। इहो रिश्तो मूं न पर मुंहिंजे मुड़ुस कयो आहे। उहो जेको बि कमु कंदो आहे सोचे सम्झी कंदो आहे। मञनि त तुंहिंजो मुड़ुसु मुल्क जो नाले वारो वकील आहे, पर आहे त इंसान। इंसान ग़लतियुनि खां पाक त न हूंदो आहे। ॾिस मुमताज़, इहे इशारनि में न ॻाल्हाए, जेका बि ॻाल्हि आहे न सिधी सही कर। ॾिस याना, ज़किया मुंहिंजे भाउ जी धीउ आहे, मुंहिंजी भाइटी आहे, ऐं असां सभई हिकु घर में गॾु था रहूं। मां तोखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां। आशिक़ जे हथां गोलियूं लॻण खां पोइ हू कॾहिं बि ॿार नथी ॼणे सघे। मूंखे ख़बर आहे, इहा ॻाल्हि अदा करीम पहिरीं मूंखे ॿुधाए चुको आहे। ऐं तव्हांखे इहो न ॿुधायईं त अॼुकल्ह ज़किया नौकर ते महिरबान आहे ऐं रातियुनि जी रातियूं हुनखे पंहिंजे कमरे में विहारे वेठी आहे ऐं सॼो ॾींहुं बि हुन सां ॿाहिरि गॾु घुमंदी आहे। इन जी माना त ज़किया अहिड़ी छोकिरी न आहे जंहिंखे पंहिंजे घर जी ज़ीनत ई सून बणाइजे। ईअं इहो त तव्हां पाण सोचो। ईअं न थियो जो शादीअ खां पोइ तव्हां दुनिया में कंध खणी बि जीअण जहिड़ा न थियो। जीअं थो करीम शर्म खां ॿाहिरि बि नथो निकिरी सघे। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ असां इहो रिश्तो कोन कंदासीं। भली मुंहिंजे मुड़ुस जी ऐं अदे करीम जी पाण में केॾी न दोस्ती हुजे, पर इज़त खां मथे त का बि ॻाल्हि न आहे। बाबा चाय। मूं त तोखे चांहि खणी अचण लाइ कोन चयो। बाबा, ज़किया ऐं अमीर मच्छनि खां ॿाहिरि वियल आहिनि, त मूं सोचियो मां वाला चांहि ठाहे अचां। इन ओचिते ख़्याल तोखे कीअं अची परेशान कयो आहे। बहरहाल ख़ुशीअ सां गॾु हैरत जहिड़ी ॻाल्हि बि आहे। बाबा, मूंखे ख़बर आहे तव्हां मूंखां नाराज़ आहियो, पर हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो जो तव्हां राज़ी थी वेंदा, पर आख़िर त हिकु ॾींहुं तव्हांजी नाराज़गी ख़तमु थींदी। सलमा, आउं फ़क़ति तोसां नाराज़ आहियां ऐं तूं मूंसां नाराज़ हुजण सां गॾु मूंसां नफ़रत बि कंदी आहीं। इहो तव्हां कीअं महसूसु कयो त मां पंहिंजे पीउ खां नफ़रत कंदी आहियां? इहो तुंहिंजे नाफ़रमाननि ॿुधायो आहे त तूं मूंखां नफ़रत कंदी ऐं नफ़रत करण वारे औलाद जी पहिरीं निशानी इहा आहे त हू नाफ़रमानी कंदो आहे। बाबा साईं, मूंखां नाफ़रमानी ज़रूरु थी आहे, पर अलाह न करे त मां तव्हां खां नफ़रत कयां। पर आउं तुंहिंजे हथ जी चांहि कोन पीअंदुसि, छाकाणि त तूं एतिरा दफ़ा त नाफ़रमानी करे चुकी जो हाणे मूंखे तुंहिंजे मथां को बि एतबार न आहे। इंशाल्लाह बाबा साईं, हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो तव्हां मूं मथां एतबार कंदो। अॼु न सही सुभाणे मूंखे त हर हालत में अव्हांखे राज़ी करिणो आहे।
बगैर मूंखे तो पहुता है त तूं यादि महिनत करे 1 साल पहिरियों पंहिंजी तालीम मुकमिल करे वरिती आहे। बाबा साईं, इहो सभु अमीअ जी दुआउनि जो नतीजो आहे। पर हाणे इहो तो ॿुधाए तूं पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में छा सोचियो आहे? छा थो चई, मुंहिंजो पुटु ख़ैर सां 4 सालनि खां पोइ मोटियो आहे ऐं हाणे खां ई पुछा गाछा शुरू करे ॾिनी अथई। घर ऐं कोर्ट में कुझु फ़र्क़ु हूंदो आहे। ॾिस पुटु, तुंहिंजी माउ खे तुंहिंजो केतिरो फ़िक्र आहे। जेकॾहिं फ़िक्र न हुजे हा न त पंहिंजे पुट लाइ अॻुवाटी कुंवार न ॻोल्हे वेहा हा। पहिरीं शादी कबी, उन खां पोइ मुस्तक़बिल सोचबो। मुंहिंजी शादी? न अमीना, मूंखे हींअर शादी न आहे करणु। बाबा साईं, पहिरियां मां पंहिंजे पेरनि ते बीहंदुसि, उन खां पोइ शादी जी ॿाहिरि ॾिसंदुसि। तोखे कुझु करण जी ज़रूरत न आहे। शादी करण सां तुंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी वेंदो, छो त करीम ख़ान समूरी मिल्कियत ज़किया जे नाले करे चुको आहे। न बाबा, मां पंहिंजो मुस्तक़बिल जेकॾहिं अलाह साईं चाहियो त पंहिंजी महिनत करे पार ठाहींदुसि। पर पुट, असां तुंहिंजो ऐं सखिया जो रिश्तो पको करे चुका आहियूं। हाणे असां पंहिंजे वाइदे तां कोन फिरंदासीं। वकार पुटु, करीम ख़ान मुंहिंजो पुराणो दोस्त आहे। इन रिश्ते करण खां पोइ जवाबु ॾियणु मुनासिबु न आहे। बाबा साईं, आइडियोलॉजी शादी जे बारे में डिस्कस बि न कजो। मूंखे शादी न आहे सर। चल, रेहाना बेगम, वकार जो इनकार वारो अंदाज़ ॾिसी मां सम्झी वियो आहियां त मामिलो मामूली न आहे। अहमद सुल्तान, खे त लॻे थो त वकार लंडन में कंहिं छोकिरी सां शादी करे चुको आहे। मूंखे ईअं थो लॻे त वकार कंहिं ॿी छोकिरी खे थो पसंदि करे। रेहाना बेगम, पोइ असांजी इज़त ऐं करीम ख़ान जी मिल्कियत जो छा थियो? उहो ई थींदो जेको मूं सोचियो आहे। ना चाहींदे वकार खे सखिया सां शादी करणी ई पवंदी। आशिर पुट, कहिड़ियूं ॿाराणी ॻाल्हियूं थो करे? हा, इन वकील वारी ज़ाल जूं अहिड़ियूं दवायूं बताल करे आई आहियां जो मुंहिंजो लफ़्ज़ तीर वांगुर दिल ते लॻसि। मी तूं छा थी सम्झी त हू ज़किया जो रिश्तो वठण खां इनकार कंदा? आशिर पुट, इनकार न बि कयऊं त इज़त बि कोन कंदसि। उथंदे वेहंदे मरण ऐं मलामतनि सां मुंहुं ॾियणो पवंदसि। ज़िंदगी जॾहिं अजरन थी वेंदसि त आख़िर तंग थी तलाक वठंदी। ॿियो छा कंदी वीचारी? जेकॾहिं तलाक बि न वरिती त पोइ छा कजे? पोइ छा करिणो आहे इहो आशिर ई ॼाणे थो। ॿुधाए बि खणी। अमी तूं ॿीहर जॾहिं बि वञा वकील जे घर वञ, इहा ॻाल्हि हुनजे कन ते ज़रूरु विझी छॾिजे। मुंहिंजो पुटु ज़किया सां हिनजे करे शादी न कई जो मथां हुनजो को आशिक़ क़तल न करे छॾे। वाह, ख़ूब सोचियो अथई। जेकॾहिं इहो कमु शादी जे ॿिए ॾींहुं थी वञे न त ज़किया खे घरां धिक्कारे ॿाहिरि कढी वेंदो। तव्हांजो इहो ख़्वाबु कॾहिं बि पूरो कोन थींदो, छो त वकील ज़किया जो रिश्तो सभु कुझु ॼाणींदे कयो आहे लालच में। कहिड़ी लालच? ॿुधंदो त तव्हां सभिनी जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी, छो त इहा ज़किया जी शादी न बल्कि असां सभिनीनि जी बर्बादी आहे। बर्बादी? आप त तूं छा थी चवीं? तव्हां मां कंहिंखे बि ख़बर न आहे, पर मां मामा करीम खे मोबाइल ते ॻाल्हाईंदे ॿुधो आहे। मामा करीम पंहिंजी सॼी मिल्कियत ज़किया जे नाले ते करे छॾी आहे ऐं हा, फाइनली कागज़ बि तयारु कराए छॾिया अथई। ऐं असांजो हिसो काॾे वेंदो? असीं त कोर्ट में ईंदासीं। हीउ मामिलो कोर्ट में न आहे, ॿाहिरि हलंदो। हीउ रिश्तो कंहिं बि तरीक़े सां बरक़रार न रहणु घुरिजे। पुट, अॻु त मूं हिन मामले में दिलचस्पी कोन पई वरिती, पर सुभाणे खां पोइ तेसीं ताईं मुंहिंजो सुकून हराम आहे जेसीं ताईं इहो रिश्तो ख़तमु नथो थिए। मामा, तूं अजायो वेठी थी हवाले करी।
वकील जो पुट लंडन में शादी जे लाइ अचे पहुतो आहे। मूंखे बि उनजी जे अचण जो इंतज़ारु हो। हाणे सुबुह जो तूं होॾे वञी उहो ई खिचा जेको मां तोखे सम्झायो। पुट तूं रुगो सुबुह थियण ॾे, पर तुंहिंजी मां नेर रुगो वञी उते कंदी। और वो सब आया दे वक्त आवट कुछ वक्त हो हाँ वो तो वक्त ही वक्त है पर शायद कोर्ट फुर्सत आता ही अति ममताज जे पासे का उठने फुर्सत ही कान थी मिले जो तूं पंहिंजे पीउ जे लाइ को टाइम कढी सघी। बहरहाल अच वे वेण जेतिरो मूं वटि वक़्तु न आहे ऐं कम खां अलावा का फज़ूल ॻाल्हि करण जी मुंहिंजी आदत न। हाँ मूंखे हिन ॻाल्हि जो अहसासु आहे त तो वटि शादीअ खां पोइ ॿी सां ॻाल्हाइण लाइ वक़्तु ई कोन्हे। जॾहिं पीउ जो हर लफ़्ज़ ज़हर में ॿुॾ तीर वांगुरु हो त पुट खे न ॻाल्हाइणी पई त। बिल्कुलु तो सही फरमायो। हाणे ॿुधाए कहिड़ी अहम ॻाल्हि जे लाइ तूं वक़्तु कढी हिते आयो आहीं? मूं ॿुधो आहे त तव्हां पंहिंजी समूरी दौलत सकिया जे नाले करे छॾी। उहो त रहियो ई छा आहे जेको मां ज़किया जे नाले कयो? छा मतिलब? ही फैक्ट्री प्लॉट ही सभु कुझु तव्हां वटि त आहे? मूं वटि त ही ख़ाली हथ आई। जेकॾहिं तोखे मालूम करिणो आहे त मुख़्तियार कार जे ऑफिस वञ, डीसीअ जे ऑफिस वञ, उतां मालूम कर त मसइलो छा आहे। मां त ज़किया ऐं हुनजे सावरनि जो अहसान बताया जिन मुंहिंजी ऐं तुंहिंजी इज़त बचाई आहे। सकिया जा सावर? हा उन्हनि जी महिरबानीअ जे करे तूं हिन बंगले में रहियल आई, न त तूं कंहिं कच्ची बस्तीअ में रहियल हुजे। मसलो छा आहे बाबा? कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो तव्हां? असांखे हिन घर मां केरु कढंदो? उहे ई जिन खे मूं ही घर ऐं फैक्ट्री गिरवी रखी ॾिना। गिरवी? कॾहिं रखिया आहिनि तव्हां इहे गिरवी? फैक्ट्री ही घर कहिड़ी ज़रूरत हुई तव्हांखे? कारोबार में नुक़सानु थियो हो। जंहिं वक़्तु मूं कारोबार तुंहिंजे हवाले कयो हो उन वक़्तु ई मूं ही घर ऐं फैक्ट्री गिरवी रखी छॾिया। पर अॼु खां पहिरियां त तव्हां कॾहिं इहा ॻाल्हि न कई। इहो फ़क़ति इन करे त मूं पंहिंजी औलाद खे ज़हनी अज़ाब खां बचाइण लाइ ख़ामोशी अख़्तियार कई। बाबा मूंखे एतिरो नादान न सम्झो। मां तव्हांजो पुटु आहियां। ही सभु कूड़ आहे, ड्रामो आहे सभु। तव्हां सलमा ऐं मूंखे नाफ़रमानीअ जी सज़ा ॾेई रहिया आहियो। त पोइ तव्हां ॿई इहो यादि रखो त पीउ जे मिल्कियत में नाफ़रमान औलाद जो को बि हिसो न आयो। वञी सलमा खे बि इहो ॿुधाए ऐं थी सघई त कानून जो दरवाज़ो वञी खड़काए। मिलंदई कुझु बि कोन। हिन मसइले खे मां ॾिसी वठंदुसि। ऐं हा, सकिया खे हिन मिल्कियत जो अकेलो वारिस बणिजणु मां बि न ॾींदुसि। बाबा साईं, अवां मुंहिंजी मजबूरीअ खे संजीदगीअ सां सम्झण जी कोशिशि कयो। यंग मैन, ये रिहाना बेगम जी अदालत आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त हू तोखे बाइज़त बरी थी करे या उमिरि क़ैद जी सज़ा थी ॿुधाए। मूंखे त वञिणो आहे सरकारी अदालत। उते मूंखे केस जी ॿुधणी आहे। उते मूंखे भरपूर दलाइल ॾेई हिकु सज़ा याफ़्ता मुजरिम खे मौत जे मुंहं खां बचाइणो आहे। जेकॾहिं तूं अॼु कोर्ट में न वञ त छा थी पवंदो? वॾो फ़र्क़ु पवंदो रिहाना बेगम।
मुजरिम मूंखे उहा ई फीस अदा कंदा आहिनि जेका मां ज़ुबान खां घुरंदो आहियां। त पोइ आउं पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियत सबबु पंहिंजे प्रोफेशनल सां बेईमानी नथो करे सघां। मुंहिंजो प्रोफेशन ई आहे जंहिंजे करे मूंखे माशरे में इज़त मिली आहे। राइट, बिल्कुलु अभी सही पिया चओ। प्रोफेशन जा उसूल ईअं ई हुजणु घुरिजनि। ठीकु आहे त पोइ तूं भली ऑफिस वञ, पर जल्द अचण जी कोशिशि कजांइ घर। बेगम इहा त पर अदालत जे हथ में आहे। ॾिसणो इहो आहे त उहो मूंखे केॾी महिल मोकिलींदे। मां उपकार पुट, मूंखे सच सच ॿुधाए, तूं कहिड़ी मजबूरी आहे जेका तोखे असांजी इज़त खां बि अहम आहे? अव्हांजी इज़त अहम आहे, पर इंसानियत जी अदालत में कंहिंजो क़त्ल करणु खून जे ॾोह जे बराबरि आहे। ऐं मां कंहिं बेगुनाह खे सज़ा ॾियणु नथो चाहियां। बस 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 मां सम्झी वियसि त तूं कंहिं छोकिरे सां शादी वादी जे चकर में आहे, ऐं जेकर तूं हुन सां शादी न कई त हू मरी वेंदी, ईअं न? अव्हां ईअं ई सम्झो। मुंहिंजा राणा पुट, तोखे अॼुकल्ह जी छोकिरियुनि जी का ख़बर ई कान्हे। ॾिस, मतां कंहिं अहिड़ी छोकिरी जे चकर में अची वञी जेका तोखे बर्बाद न करे छॾे। अमीन, बहरहाल तव्हां मुंहिंजी मजबूरीअ खे कॾहिं बि कोन सम्झी सघंदो। वाकई सही थो चईं। पुट, वाकई मां नादान आहियां, बेसमझ आहियां, मां कुझु नथी सम्झां। ॾिस, पंहिंजी नाफ़रमानीअ खे मजबूरी जो नालो न ॾे। तोखे कहिड़ी ख़बर असां केॾो बेइज़त थींदासीं जॾहिं असां हुन रिश्ते खां इनकार कंदासीं। वाह अमी वाह, भला रिश्ते ख़तमु करण सां छा थी पवंदो? छा थींदो? इन सां अदो करीम पाण ख़ुदि बेइज़त थींदो। छा पसंदि हुन शख़्स खे जे पंहिंजी धीअ जो रिश्तो तोखे ॾिनो आहे? मुमकिन आहे त चाचा करीम ख़ान जी बहितरी हिन में हुजे जेको मूं फ़ैसिलो कयो आहे। वक़ात कुझु बि करे तोखे मुंहिंजे करे शादी ज़किया सां ज़रूरु करणी पवंदी। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे, सम्झी थो ॻाल्हि? हाणे तुंहिंजी का घर मगर कान हलंदी। अमीर, प्लीज़। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।